वे गोला कमदार मूंखे तुंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई। मूंखे तो ते ॾाढो अफ़सोस थी। अरे बाबा गिदरे जी चोर खे ॿ चमाटूं ॿ बाठा ही कढिया त तुंहिंजे वेझो केरु अचिया? बसि रईस, ऐं ग़रीब माण्हू जो वरी थोरो हया करे वियसि। अरे हू बेहया थी वियो त तो हया छो कयो? हीअं त इहो तड़ तोखां कोन संभालंदो। बाबुल साईं, आउं त गोले खे अॻे ई चवंदो आहियां त पंहिंजे लछ में दम विझ, न त ही मलाहनि जे पोयां सभु कुझु चट करे छॾींदो। अरे बाबा तुंहिंजो नालो आहे गोलो। गोलो जंहिं झुॻीअ या मंगले मथां किरे न त उनखे साड़े रख करे छॾे। बसि साईं, आउं तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियसि। हाणे पाणी ते बीह, केरु पत्थर उछलाए त ॾेखारे त मञासि। बहरहाल इहो बाबा तुंहिंजो मसइलो आहे। छोरे खे ॿ चंबा हणी कढिया त अॼु ताईं तुंहिंजे पाछे खां बि डिॼे आहे। बसि रईस, हाणे आई छुटल आहियो। इहो साॻियो छोरो पैसनि समेत तव्हांजे अॻियां अची न किरे त पोइ गोले ते लानत कजो। ठीकु आहे, पर ॿुध, हुकुम कयो साईं। मूं थोरो कम खे वधायो आहे। जे संभाले सघीं त ठीकु, हा बि कर, न त वरी मां ॿियो को माण्हू हथु कयां। कमु ॿुधायो किबला। समुंड रस्ते ॿाहिरि मुल्क मां कुझु माल ईंदो, जंहिंखे लिक छुप में पंहिंजे कारखाने ताईं पहुचाइणो आहे, ऐं वरी हितां वारो माल साॻे ओड़े में ॿिए मुल्क पहुचाइणो आहे। थी वेंदो साईं, बेफ़िक्र थी वेंदो। पर हिकु ॻाल्हि यादि रख, हितां जे कंहिं ॿिए माण्हू खे ख़बर न पए त असां को इहो कारोबार या धंधो कयूं था पिया। तव्हां बेफ़िक्र थी वञो साईं, कंहिंखे का बि कल कोन पवंदी। ऐं ॿुध, ख़ुदा न ख़ास्ता को छापो लॻे, माल पकड़िजे या माण्हू, मुंहिंजो कॾहिं बि किथे बि नालो न खणजांइ। सभु कुझु पाण ते वसाइजांइ। आख़िर तव्हां मुंहिंजा धणी त थींदा न साईं? छो न थींदासीं बाबा, तूं मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। मां पार्टी वारनि खे चवराए करे मथां खां हर शइ सेट करे छॾी आहे। पार्टी वारनि खे बाबा पंहिंजो हिसो पती मिलंदो त धणी थींदा, छो न थींदा? बसि साईं, गोलो सम्झी वियो। आई ख़ाली माल घुरायो, सभु कम सवलाई सां थी वेंदा। माल 2-3 ॾींहंनि में अची वेंदो। तूं कारखाने खे साफ़ कराए छॾ, जिते माल सवलाई सां रखी सघिजे। ठीकु आहे रेस, आउं हींअर ई वञी कारखाने खे साफ़ थो करायां। ठीकु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।